जो भी रास्ता चुना उस पे चलते रहे, माल वाले हकारत तकते रहे, करते रहे, हाथ मलते रहे। हमने उन पर किया हर पे हक संग सन, जिन पे है पद से दुनिया लरसती रही, जिन पे आंसू बहाने को कोई न था, अपनी आंख उनके गम में बरसती रही। सबसे ओझल हुए हुक्म हाकिम से हम, कैद खाने सहे, ताज़ियाने सहे। लोग सुनते रहे सांसें दिल की सदा, अपने नब्बे सलाखों से चलते रहे। पूज का दहर का गूंजता आईना, दुख भरी खल्क का दुख भरा दिल है हम, तबे शायर चिंगाए असरो सितम, मुनसफे खैरो शर हको बातिल है हम। कुछ परियां बोलो समाने में हम जहर पीते रहे, गीत गाते रहे। कुछ परियां लो दावत किताब लिया थी, अदीब, दानिश्वर, नक़द, लेखक, मुकर्रर, चोटियां जो कौमियों वाली तहरीक जो मरकज़ी सदर, नौजवानन जे दिलन जी धड़कन, सरवारे पाकिस्तान, मोहतरम अयाज लतीफ़ भैया साहब जी के अंदर साथियों, बहनों, सहाफियों, नौजवानों, अजीज शहीद वसीम सुमरो जे खानदान जा भातियों, मूंखे इंतहाई दिल जे गहराइनि सां ख़ुशी आहे त असांजे शहीद साथी वसीम सुमरो जे असांजे इन नौजवान जे इन प्रोग्राम में अवां सब दोस्त गॾु थिया आहियो, भेनरूं गॾु थियूं आहिनि। आउं तव्हांखे मुबारकबाद थो ॾियां ज़ुल्फ़कार आबाद के खिलाफ हिकिड़ी शानदार ऐं डिघी रैली कढण ते मोरो जॾहिं बि अचिबो आहे
लॉन्ग मार्च में अचजे, हारी कॉन्फ्रेंस में अचजे, मुख्य मान चल मोरो जे माण्हुनि में हिकिड़ी अजीब बेचैनी नज़र ईंदी आहे, हिकिड़ी अजीब तड़प नज़र ईंदी आहे पंहिंजे वतन लाइ, उहा उन्हनि जे नारनि में बि नज़र ईंदी आहे, उहा उन्हनि जे हथ मथे खणी ताड़ी वॼाइण में बि नज़र ईंदी आहे, उहा उन्हनि जे विखुनि मां बि झलकंदी आहे, उहा उन्हनि जे अखियुनि में उन्हनि जे पेशनि मां बि नज़र ईंदी आहे। हिन सॼे बेल्ट में, मोरे में, नौशहरे में, राणीपुर खां वठी वींदे नवाब वली मोहम्मद ऐं दौलतपुर सॼे रस्ते ते लॉन्ग मार्चुनि में लंघिया आहियूं। लॻंदो पियो आहे त का माण्हू जेके शायदि जेलनि में हुजनि, निजी जेलनि में हुजनि, उन्हनि जो वस न हलंदो हुजे, उहे चाहींदा कुझु ॿियो हुजनि, थी कुझु ॿियो ईंदो हुजे, पोइ हू जीअं लॉन्ग मार्च खे रिसीव करणु अचनि था, जीअं रैलीअ जी आदरवाह कनि था, उन्हनि मां लॻे थो त उन्हनि जो हियो हिकु आहे, उन्हनि जो जिस्म ॿिए पासे आहे, उहो वॾेरनि जे क़ैद में आहे। कॾहिं उन्हनि खे जतोई साहबनि खे वोट ॾियणो थो पए, कॾहिं उन्हनि खे किन उनड़ साहबनि खे वोट ॾियणो थो पए, कॾहिं उन्हनि खे किन शाह साहबनि खे वोट ॾियणो थो पए, पर उन्हनि जी दिलि के ॿिए पासे आहे, मजबूर आहिनि, घेरे में आहिनि। पोइ जॾहिं क़ौमी सॾु थींदो आहे, तॾहिं मोरे जा माण्हू जीअं उहो घेरो टोड़े निकिरी ईंदा आहिनि, ललकारूं ललकारूं ऐं नारा नारा बणिजी विया आहिनि। उहो मंज़र बि अॼु ॾिसण आयो, आउं तव्हांखे सलाम पेश थो कयां। सोचियो अथो त कहिड़े रस्ते ते पिया वञूं, छा पिया कयूं? तव्हांजे सूबे जे नौकरियुनि जो वॾे में वॾो इदारो सिंध पब्लिक सर्विस कमीशन, उनजे चेयरमैन लाइ सुप्रीम कोर्ट चए थी त उहो ना अहल आहे, जंहिंखे ॿियनि खे अहल करे भर्ती करणो आहे। आलमनि जा अबा तो जे टंगू टेड़ियूं त बंदा कीअं कंदा? आलमनि जा जेके अबा वेठा आहिनि, पब्लिक सर्विस कमीशन आलमनि जो अबो जेको चूंडींदो त हिन सूबे खे ॿिया कहिड़ा कहिड़ा आलमनि जा अबा हलाईंदा। 16 ग्रेड हुन खां मथे जूं जेके नौकरियूं आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन चूंडींदी, ऐं उनजो जेको सरबराह उनखे सुप्रीम कोर्ट चए थी पाण न आयल आहे। अॼु अख़बार में अथव त 21 अरब रुपया एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम जा ADP जा ज़ाया थी विया। 90,000 नौकरियूं अनाउंस कयूं अथनि, जंहिंमें 21,000 टीचर्स खणंदा। आंगूठो छाप टीचर, आंगूठो छाप जी मुराद रुगो इहा न आहे त 5 दर्जा पढ़ियल न हुजे, उहो बि आउं बि आंगूठो फिजिक्स पढ़ाइण में आउं आंगूठो छाप आहियां, मूंखे फिजिक्स नथी अचे। एंथ्रोपोलॉजी पढ़ाइण में आउं आंगूठो छाप आहियां, मूंखे एंथ्रोपोलॉजी नथी अचे। केमिस्ट्री में आउं आंगूठो छाप आहियां। तंहिंजे करे भले के माण्हू वटि कूड़ी सची BA MA जी डिग्री हुजे, पर जेकॾहिं हुनखे पंहिंजे सब्जेक्ट जी ख़बर कान्हे त उहो आंगूठो छाप थियो। करप्शन, लाकानूनियत, ज़मीननि जो नीलाम, लुट मार। मूंखे दोस्तनि चयो त 2 अखर उर्दू में ॻाल्हायो। मैं इस मोरो के जलसे के जरिए और रैली के जरिए पाकिस्तान के आवाम को बताना चाह रहा हूं कि आपके एजेंडा में सिंध कहीं नजर नहीं आता। मियां नवाज शरीफ साहब की तकारीर हो, इसहाक डार साहब की तकारीर हो, उसमें सिंध तो कहीं नहीं है, जिक्र ही नहीं है। सिंध कोई और इलाका है, इलाका गैर है, फाटा के उस पार है,
कोई जलालाबाद के करीब, कोई मेसोपोटामिया में है, पता नहीं कहां है, बाबिलियन सिविलाइजेशन है, कहीं जिक्र ही नहीं है नवाज शरीफ साहब के एजेंडा में। ठेकेदार जिस तरह एक ठेका लेके फिर पेटी ठेकेदार को दे देता है कि मुझे ये 20 लाख में मिला है, मैंने ये 16 लाख में तुम्हें दिया, जिस तरह चाहे काम करवाओ। लगता है पीएमएल ने पेटी ठेकेदार पीपुल्स पार्टी के हवाले सिंध कर दी है, उसका कोई ताल्लुक नहीं है पीएमएल का। इमरान खान साहब की तकारीर में भी कहीं सिंध का जिक्र नहीं है। पता नहीं 2 नवंबर के धरने में कोई सिंध के एजेंडा के नुकात भी शामिल है या नहीं, कि सिंध की ज़राअत तबाह कर दी गई। इस इलाके में 2 शुगर मिल्स हैं, दोनों जरदारी साहब की हैं, जिसने पेमेंट्स रोकी हुई हैं पूरे इलाके के गन्ने के काश्तकारों की। सिंध में 3 दर्जन से ज्यादा शुगर मिल्स, गन्ने की कीमतें हैं नहीं। चावलों की कीमत 600, 700, 500 रुपए, जो कि 1200 रुपए होनी चाहिए थी। कपास की कीमत गिरा दी गई, गंदम की कीमत गिरा दी गई। सिंध की वो माएं बेटियां जिनके घरों में दोपहर के खाने पे 2-2, 3-3 डिशेज होती थी, वो अब रात का बचा हुआ खाना उबाल के गर्म करके अपने बच्चों को देती हैं, क्योंकि उनके 20-20, 30-30 एकड़ वाले आबादगार शोहर कंगले हो चुके हैं ज़रूरी बोरान की वजह से। स्कूलों में टीचर्स नहीं है, घोस्ट टीचर्स हैं वीजा पे। और नैब उर्दू मीडिया के तवस्सुत से मैं नैब से तला सपनी के जरिए और नैब का सवाल में पूछा, नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो, दर्जनों क्लर्क माशाल्लाह आपने पकड़े हैं, माशाल्लाह आपने दर्जनों तपेदार पकड़े हैं, माशाल्लाह आपने दर्जनों 12वें, 13वें, 14वें, 15वें, 15वें, 16वें और 17वें ग्रेड के लोग पकड़े हैं। कोई खरबों रुपए खाने वाला एक शख्स पकड़ा है नैब ने? आप हमें 8 साल में सिर्फ बताएंगे कि मैं डॉक्टर आसिम पकड़ा है, हमने मुराई पकड़ा है, इस मोरो शहर वाला हमारा भाई। बस 2 लोगों का नाम बताएंगे, बाकी जो इनके मास्टरमाइंड खरबों रुपए खा गए, जो दुबई और लंदन में बैठे हैं, नैब ने क्यों नहीं पकड़ा? नैब ने क्यों नहीं पकड़ा मिलिटेंसी चलाने वाले एमक्यूएम लंदन के दहशतगर्दों के बॉसेस को? सिर्फ दहशतगर्दी की बात थोड़ी है, उन्होंने खरबों रुपए कराची के खाए, सिंध के खाए, पाकिस्तान के खाए। नैब कहां है? ये पाकिस्तान के हवाई अड्डे और बहरी रास्ते और बॉर्डर्स इतने विजिटर फ्रेंडली क्यों हैं कि जो करप्शन करता है वो यहां से भाग कर चला जाता है, बलूचिस्तान से ईरान और ईरान पर इस्लामाबाद से चाइना, जो चाहे यहां से खरबों रुपए खाए और शाहरा रेशम से चीन भाग जाए और चीन से अमेरिका और कनाडा चला जाए। मैं आपको बताऊं, मैं इंटरनेशनल ट्रैवलर हूं, फ्रीक्वेंट फ्लायर हूं, मैं दुनिया के 5 बर्रे आजमों में दर्जनों दफा गया हूं। सिंध के हर वडेरे का, सिंध के हर वडेरे का, हर सिटिंग गवर्नमेंट के एमपीए, एमएनए और मिनिस्टर का एक एक घर और एक एक कारोबार टेक्सास रियासत में है, यूएसए में, डैलस में और ह्यूस्टन में, और उनका न्यूयॉर्क के पड़ोसी शहर न्यू जर्सी में और दुबई में, एमिरेट्स हिल्स में और शेख जैद रोड पर। नैब क्यों नहीं पकड़ रहा उनको? क्यों खामोश है? आप कहते हैं कि मिली भगत है, कभी कहते हैं पीपुल्स पार्टी और पीजीआई, कभी पीपुल्स पार्टी और नवाज लीग। तो क्या ये सब ऊपर वालों की मिली भगत तो नहीं है कि सिंध को बर्बाद होने दें? सिंध लूट का माल समझ के भले वडेरे खाते रहे, भले लूटते रहे, उनको कुछ नहीं करना, फकत तपेदार पकड़ना है। ये तपेदार पकड़ने वाली पॉलिसी कबूल नहीं है। और आप जो रोज नया नारा तब्दील करते हैं कि कोई फलाना मोदी का यार है, फलाना पनामा लीक्स का यार है, सिंध के लोगों की एक आवाज है कि जेको करप्शन जो यार है, जेको करप्शन जो यार है,
सुन लो कि जो करप्शन का यार है वो सिंध का नाज़िम वडेरा एमएलए एमपीए मिनिस्टर हो, पंजाब का हो, केपीके का हो, बलूचिस्तान का हो, उसके खिलाफ अक्रॉस द बोर्ड कार्रवाई होनी चाहिए। एंड मोस्ट हम्बली आई वुड रिक्वेस्ट आवर सुप्रीम कोर्ट which is about to hear the matter regarding Panama leaks, I would request Lordships, most humbly, Lordship, there is another province, there is another land awaiting your attention. एक और खिता है जमीन का। लॉर्डशिप्स, सुप्रीम कोर्ट के जज साहबान, हमारे सिंध के कॉम्पिटेंट और बासलाहियत बेटो अनवर ज़हीर जमाली साहब, खिलजी आरिफ हुसैन साहब, अमीर हानी मुस्लिम साहब, आप सबकी तवज्जो, सिंध के करप्शन तले दबे हुए लोग आपकी निगाहों के मुंतजर हैं कि आपके रिमार्क्स तो बड़े जबरदस्त हैं। आप कब सिंध के करप्ट वडेरों को, वजीरों को गिरफ्त में लाएंगे? कब सुओ मोटो एक्शन लेंगे कि सिंध जिसको बंजर बना दिया गया है, जिसके शहर लूट लिए गए हैं, जिनके रास्ते बेच लिए गए हैं, जिनकी गोरख हिल स्टेशन से लेकर कारूंजर के पहाड़ों तक, जिप्सम के पत्थरों से लेकर थाना बुला खान के पेट्रोल तक और ठट्टा के साहिली समंदर से लेकर कंदकोट के गैस के जखीरों तक हर चीज को बाजार में बेच दिया गया है। सिंधी माओं के सरों से उनकी चादरें खींच ली गई हैं। मैं आपसे गुजारिश करता हूं कि नोटिस लें और एक्शन लें। दोस्तों, सवेल तकरीर में दोस्तन चयो ताया सतीश पली जो टारगेट आहे ऐं क़ौमी अवामी तहरीक टारगेट आहे, पोइ नाला खयूं फलाणनि जा टारगेट हुअण एज़ाज़ आहे। अंग्रेजी में चवंदा आहिनि त मोल कुत्ते खे केरु लत कोन हणंदो आहे। बेज़ार तॾहिं थिबो आहे, टारगेट तॾहिं कबो आहे जॾहिं को हाल हूंदो आहे। आयास तेरे जानिसार, बेशुमार बेशुमार, आयास तेरे जानिसार, बेशुमार बेशुमार। सिराज लक जा नावल पढ़िया हूंदो, पढ़ा दो सोई सद मरण मूसी आओ। तो मुगल ऐं अरगोन ऐं तुर्खान हूंदा, उन्हनि जे महलनि में उन्हनि जे औरतुनि सां गॾु केरु हूंदो? ख्वाजा सरा उहे रखियल हूंदा। सारंग उनजो किरदार, संघार ऐं सोढो। जॾहिं मिर्ज़ा बाकी बेग ऐं अरगोननि ऐं तुर्खाननि जे महलनि ते राता आणंदा, तॾहिं अंदरि 6-7 फुटा ख्वाजा सरा हूंदा, जंहिंमां न को दुश्मन खे भउ न सॼण खे आसरो। तंहिंजे करे उहे ख्वाजा सरा उन्हनि औरतुनि सां, ख्वाजा सरा माना उटी जिन्स, घर में औरतुनि जी हिफ़ाज़त लाइ रखिया वेंदा। सिंध में जेको ख्वाजा सराउनि जो सियासी लश्कर आहे, उनमें ही क़ौमी अवामी तहरीक जा मुड़स ऐं जवान भेनरूं हिम्मत वारी वेठियूं आहिनि। इहो एज़ाज़ आहे। सॼा ख्वाजा सरा हलनि पिया, डफली वॼे पई, दफलीअ ते रक़्स पिया कनि, कॾहिं पीपीए पारां, कॾहिं लीग पारां। तव्हीं चवंदा आयास तेरे जानिसार, हू चवनि था ज़रदारी तेरे जानिसार, बेशुमार बेशुमार। हू बि कम सां लॻा पिया आहिनि। पुछा कई टू हेल विद देम। अंग्रेजी में चवंदा आहिनि हू केयर्स। अंग्रेज ॿार बड़ो ज़बरदस्त हुआ अमेरिकन, उनखे चइबो आहे फलाणो तुंहिंजे ख़िलाफ़ आहे, चवंदो हू केयर्स। चवंदा तोखे हीअं तुंहिंजी गाॾी, हू केयर्स। हू केयर्स माना कंहिंखे परवाह आहे, हू केयर्स। लतीफ़ साईं चयो असीं त ॾाढा मुड़ुस आहियूं, असीं हिम्मत वारा आहियूं, असां वटि वसीला आहिनि, असां वटि गाॾी आहे ईंदी वेंदी, असांजे खीसे में 5 रुपया पियल आहिनि, असां वटि मोबाइल फोन आहे, कंहिंसां फोन करे ॻाल्हाए वठूं, असांजो वस पुॼे त कंहिं मां रस्ते खे ब्लॉक करे छॾियूं, किथे धरणो हणी छॾियूं, किथे जुलूस कढी। हू ज़मानो सोचो लतीफ़ साईं वारो। ससुई अकेली पुनू आयो वाइदो करे भॼी वियो। जीअं पाण पुनू हर प्यार जो
हर एग्रीमेंट जो, हर ठाह जो, हर वचन जो मंशूर होंदो है न, ये कंदासीं। ये कौमी अवामी तरीक़ो मंशूर है, ज़ुल्म सां वणंदासीं, करप्शन पाण मंशूर छॾे के माण्हू भॼी वञी पीपुल्स पार्टी जे कच्छ में वेहंदा, त असां वटि त उन सां मुक़ाबले लाइ वसीला आहिनि। ससुई सां वाइदो करे पुरु भॼी वियो, जे मूंखे ॾेर खणी विया, माइट भाउर खणी विया, पोइ उहो ससु निकिती, पोइ लतीफ़ साईं जेका मंज़र कशी कई आहे उन खां वधीक ख़राबु हालत आहे पाण सां। उठ वेरी ओठार वेरी, उठ बि दुश्मननि, उठ हलाईंदड़ ओठार बि दुश्मननि, उठ वेरी ओठार वेरी, वेरी थियणम ॾे। टे थिया इहे, उठ ओठार ऐं ॾेर। उठ वेरी ओठार वेरी, वेरी थियणम ॾेर। चौथो वेरी वाव थियो जंहिं लटिया पुनुअ पेर। पुनुअ जा जेके पेरनि जा निशान हुआ उहा हवा दुश्मन थी वई, वाह दुश्मन थी वियो। जंहिं पुनुअ जे पेरनि जा निशान ठाहे छॾिया, कीअं ॻोल्हिया पुनुअ खे? उठ वेरी ओठार वेरी, वेरी थियणम ॾेर। चौथो वेरी वाव थियो जंहिं लटिया पुनुअ पेर। पंजो वेरी छपर थियो जंहिं सवा कया न सेर। जबल भी दुश्मन, पंजो वेरी जबल है, जंहिंजा रस्ता वरी एंगड़ वेंगड़ वारा सिधा आहिनि कोन। सवा कयईं न सेर, सेर माना रस्ता, छपर माना जबल। पंजो वेरी छपर थियो जंहिं सवा कया न सेर। रस्तो सिधो आई कोन्हे, वरन वकड़न वारो। पंजो वेरी छपर थियो जंहिं सवा कया न सेर। छहो वेरी सिज थियो जे उल्हे की अवेर। सिज भी दुश्मन थी वियो, तकड़ो लही वियो। को 7 साढ़े 7 ताईं हलिया न, शहर जे सिज वांगुरु 5 बजे लही भॼी वञे। हाणे आऊं अकेली। छहो वेरी सिज थियो जे उल्हे की अवेर। ऐं 7 वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी अवेर। सिज लही वियो ऐं चंड खिड़ी कोन। उठ वेरी ओठार वेरी, वेरी थियणम ॾेर। चौथो वेरी वाव थियो जे लटिया पुनुअ पेर। पंजो वेरी छपर थियो जे सवा कया न सेर। छहो वेरी सिज थियो जे उल्ही की अवेर। 7 वेरी चंड थियो जो खिड़ो न वॾी अवेर। तब वाहिरे जी वेर ऐं छुलू कया छपरे। तब वाहिरे जी वेर कहिड़ी हूंदी आहे? जॾहिं पखी पंहिंजनि आखेरनि ॾांहुं मोटंदा पिया आहिनि। सिज लही चुको आहे, हल्की हल्की ऊंधे आहे, वाहिरे जी वेर आहे। ऐं पोइ आऊं छा पई कयां? ही 7 जो दुश्मन न छुलू कया। छुलू माना चढ़ायूं कया, हमला कया। छपरे माना जबले। वाहिरे जी वेर ऐं छुलू कया छपरे। तॾहिं बि मुंहिंजो हमलो जारी आहे जबल ते। छा कंदा? टारगेट घेरो थी वियो। To hell with their attack, to hell with their offensive. आऊं किन ॼाण आई हिन रस्ते में असांखे ख़बर कान्हे का? आऊं किन ॼाण आई त जड़ घणे जोखो थिए, पर कज़ा जा करीम जी त मां कंध कढिबो कीअं। हिकु लिखे ॿियो नीअं मूंखे आणे उछलियो आब में। तंहिंजे करे हिकिड़ो लिखियो, रुगो लिखियो न। ॾिसो चवंदा आहिनि बाबा लतीफ़ साईं अलालोक माण्हू रुगो हर पैगाम में फलाणे को 5-6 में सबक पढ़ाईंदा न, पोइ लतीफ़ साईं पंहिंजे मिजाज़ जो ख़ुदा अलाह ताला खे मुखातिब थी चए थो। हीअं तो उहो त ठीकु आहे, पर लतीफ़ साईं रुगो ईअं कोन चयो लिखियो। हिकिड़े लिखे ॿियो नीह मूंखे आणे उछलियो आब में। हिकिड़ो लिखियो आहे, ॿियो नीह आहे, इश्क बि आहे, ऐं ॿई बराबरि आहिनि, पैरेलल आहिनि, इक्वल आहिनि। लिखियो बि आहे, क़िस्मत बि आहे, फेट बि आहे, डेस्टिनी बि आहे, ऐं नीह बि आहे, इश्क बि आहे। ऐं इश्क जीअं सोणी सुती पई आहे, पाण जेके तव्हीं घर में वेठा आहियो हिन टाइम ते छा कंदा हुजो? हिन टाइम ते को टीवी ॾिसंदो हुजे, को सुबुह जो लाइट मथां हली वञे कपिड़ा इस्त्री कंदो हुजे, स्कूल जो शागिर्द। असांजी माउ भेण जेका बोर रधंदी हुजे या गरम कंदी हुजे, या पंहिंजे पुट या मुड़ुस जा कपिड़ा इस्त्री कंदी हुजे, धोई सुकाईंदी हुजे, ऐं ज़ाहिद गलू हुजे त अज़ीज़ तालपुर जा कपिड़ा धोईंदो हुजे।
ॿियो कहिड़ो कमु कंदा हुजो पाण खे हिन टाइम ते। तंहिंजे करे हीउ जेको वक़्तु आहे उन वक़्त ते जॾहिं सोणी सुती पई आहे, ये अज़ीज़ तालपुर जे कपड़नि जे मथां परेशान थी वञो, वियो दौरे ते अज़ीज़ तालपुर साहब हिकिड़े जोड़े में असीं थके अचियासीं त हिकिड़े ॾींहुं था अची हलूं, अॻियां चयोसीं 4 ॾींहं हलियो वञ, कपड़नि जो जोड़ो हिकिड़ो उहो थी वियुसि ख़राब और साथी ज़ायद घलूं। इहा अथव पंहिंजी अवामी तहरीक, इहा आहे पंहिंजी पार्टी। हिकिड़े तव्हांजे नायब सदर ॿिए नायब सदर जा कपिड़ा धोता आहिनि वेही, इहा तो पार्टी क़ौमी अवामी तहरीक हिनखे चइबो अथव। त छा कजे, सोणी वेठी हुजे घर, पोइ चौधारी चढ़ा आउं सुती पई आहियां, माण्हू वेठो हुजे, पंहिंजो वतन ज़ुल्फ़िकाराबाद ठहंदो हुजे, उनमें 1.3 मिलियन एकड़्स 13 लख एकड़नि ते 3 करोड़ सिंध जे ॿाहिरनि इलाइक़नि मां माण्हू हाणे आबाद करण जो प्रोग्राम हुजे, ऐं तव्हांजो बंदरगाह हब खां ऐं ग्वादर खां वठी कराची खां वठी ठट्टो सिजावल बदीन थर ताईं उहो MQM में पीपल्स पार्टी मिली ऐं आलमी ताक़तूं मिली, उते पहिरीं हिकिड़ो नओं शहर, पोइ सूबो, पोइ मुल्क ठाहे, पोइ इज़राइल ऐं अमेरिका, CIA ऐं मुसाद ऐं MI6 ऐं NDS अफ़गान ऐं रॉ जे हवाले करण लाइ मैदान में हुजनि, ऐं पोइ तव्हां सुता पिया हुजो न अदा हाणे कपिड़ा इस्त्री करवाइणो, सुबुह जो वञिणो आहे। सोणी चए थी जॾहिं सुता पिया आहियूं, चौधारी चढ़ा चढ़ा माल जे गिचनि में जेके मेहन खे ॿधल हुजनि, माल त ॻाल्हाईंदो कोन्हे, रुॻो चढ़ो वॼंदो आहे। चौधारी चढ़ा पुरन ॿेला आहिनि जा वॼनि पिया, सुते संभारनि जो पियम कन पड़ाओ, वेहण मुंहुं न वड़ाओ, सुड़ियो छांइ जिॾे रुॻो छांइ हुनजी कलियुनि जी छांइ थी ॿुधा, हियो छिॼे थो ॿाहिरि निकिरण लाइ, तड़प थी थिए। तव्हांखे कीअं निंड थी अचे, मूंखे निंड कीअं थी अचे? सिंधी माउ वेठी पिने, जंहिं सिंधी माउ वटि खरबे रुपयनि जो तेल कोयलो ऐं गैस आहे, उहा 1500 रुपए जे बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड लाइ 50 रुपया रोज़ लाइ उनजो रओ फाटो पिया, जुती जुटी पई आहे, उहो कतार में बिठी आहे, लठ जो ज़ीपट आहे। सिंधी माउ उन जा पैसा उनजा आहिनि, पैसा के ज़रदारनि जा, सैयदनि जा, मुराद अली शाम जा, नवाज़ शरीफ़ जा कोन्हनि, पैसा हिननि सिंधियुनि जा आहिनि जेके पटनि ते वेठा आहिनि, जेके दरबदर ख़ाक बसरनि, पैसा हिननि जा, ज़मीन हिननि जी, उन्हनि जा पैसा खणी उन औरत खे 50 रुपया पर डे, 1500 रुपया महीनो उन लाइ बिछे कतार। पोइ उन काफ़िले में माण्हू हले, पोइ हमला कीअं कोन थींदो? तव्हां कीअं था सोचियो त सिंध में जिते हर शइ मैनेज आहे, जिते ही सहाफ़ी दोस्त वेठा आहिनि, इहे इजाज़त ॾियनि, ऐं अधु कलाक ॿिनि वॾनि बिल्डरनि ते तक़रीर थो कयां, हिकिड़ो लफ़्ज़ कोन हलंदो, छाकाणि उन्हनि बिल्डरनि जा लख लख रुपए जा 5-5 लख जा इश्तिहार। तव्हां नवाब शाह में वञी कलाक तक़रीर कंदो, सॼो प्रेस क्लब गुम थी वेंदो, चवंदा हिकु ज़रूरी मीटिंग थी, लाड़काणे वारो प्रेस क्लब उॾाले वेंदो। मैनेज थियल, पॉलिटिकल लीडरशिप मैनेज थियल आहे, तव्हांजे अदालती निज़ाम जो हिकिड़ो हिसो मैनेज थियल आहे, तव्हांजे नेब खे मैनेज कयो वियो आहे, हर शइ मैनेज आहे। उते तव्हां मैदान में लहंदव त तव्हां ते हमलो त थींदो, हमलो थींदो, हमलो अणचर आहे, हमलो थींदो। तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं थियूं, ख़बरूं ॿुधायूं थियूं, तव्हांखे चयो वञो हिलरी क्लिंटन ते ॻाल्हायो, अब आयाज़ नथी पली जा छॾ कमु, वञी हिलरी क्लिंटन ते ॻाल्हायो, बाबा छा ट्रंप ते वञी ॻाल्हायो हाज़िर, KPK ते तनक़ीद कयो हाज़िर, ऐं जे जुलूस कढा वञी KPK ते परवेज़ खटक ते चवंदा ज़िंदाबाद। पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ न आहे ॻाल्हाइणो, इजाज़त आहे। सिंध जे सियासी कारकुन खे इजाज़त आहे त भले चवे शरीयत लागू कयो, इजाज़त आहे। सिंध जो सियासी कारकुन चवे दाइश ठाहियो, इजाज़त आहे। सियासी कारकुन सुभाणे जुलूस करी ॾिसो दाइश ठाहियो, को बि एतिराज़ कोन्हे। चओ सिंध में तालिबान खे आणियो, त इजाज़त आहे। सुभाणे तक़रीर कयो त बाबा शरीयत नाफ़िज़ कयो, इजाज़त आहे। सुभाणे वञी तक़रीर कयो त असीं मुल्क टोड़ियूं था, हिते प्रेस कॉन्फ्रेंस पिया कनि लंडन वारा, इजाज़त आहे। तव्हां चओ असीं हिते 1917 जो अक्टूबर इनकलाब आणींदासीं, लेनिन ॿियो दफ़ो ॼमण वारो आहे, इजाज़त आहे। तव्हां चओ त चीन जो सकाफ़ती इनकलाब त मथे महीने आणियूं, चवंदा इजाज़त आहे। तव्हां चओ त असीं ॻोठनि में वञी खॾूं खोटे पाणी था कढूं,
केनालनि जी वाटर कोर्स जी ज़रूरत असांखे लॻा पिया हुजो, NGO था ठाहियूं औरतुनि जे हक़नि लाइ ज़बरदस्त, ॻोठनि में वञी काकूस था ठाहियूं ज़बरदस्त, जंगनि में इजाज़त आहे, जेको कमु कयो इजाज़त आहे, पर ख़बरदार जो पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ मैदान में लथा, ख़बरदार बयान करण जी इजाज़त आहे, बयान भले ॾियो पीपुल्स पार्टी वारा, हीअं रैली वेली न कढो, जुल्फकार ते बयान ॾेई रहियो, बयान ॾेई भाई घर में रहो फर्स्ट क्लास, कालाबाग जे ख़िलाफ़ लॻी वञे, जो कालाबाग हींअर आई कोन्हे मौज़ू, तॾहिं वञी कालाबाग ते कयो, हींअर मौज़ू हुजे ई न, पनुआ छावनी ठही वई हुई 10 साल अॻु में, तॾहिं तव्हां करणु चाहियो त भले एहतिजाज कयो, तव्हां वञी बिहार अचनि ई कोन पिया, को ज़िक्र ई कोन्हे, तव्हां ओचितो बिहारनि ते शुरू थी वञो, भले शुरू थी वञो, जेको वणे सो कयो, पर ख़बरदार जो सिंध में पीपुल्स पार्टी जे करप्शन ते ॻाल्हायो अथव, ॻाल्हाईंदो हिकिड़ी टंग में हथु पवंदी, कंहिं कुते जो जी रान में चक पवंदो, को बूट छिकींदो, को दसींदो, को पथर उछलाए हणंदो, को इल्ज़ाम हणंदो, पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ न आहे ॻाल्हाइणो, ऐं ॻाल्हाइणो आहे त वरी अमल में न आहे अचिणो, न त तबादलो तो केरु थो पुछे, केरु पुछंदो यार जी भली जॻह केरु थो पुछे, काई शइ करे पोइ माण्हू वरी बात फैल थो वञे, अदा पोइ वारी कोन थी, अया साहब वीचारो हली 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 पीपुल्स पार्टी सिंधी माण्हू असांखे वोट, सिंधी माण्हू वरी पंहिंजी थियरी ठाही आहे, सिंधी माण्हू वरी फिल्म अथव, सिंधी माण्हू घटि न सम्झो, चवी त लाइ केरु आउं भला केरु आहे, पर उहो जेके सिंधी अथव से वरी फिल्म अथव, मूंखे जेसिताईं गॾु पिया आहिनि पोइ चवंदा आहिनि अदा छा कयूं, अदा मुतबादिल ई कोन्हे, सिंधी माण्हू ॾाढो बेचैन आहे, पर मुतबादिल न आहे, आउं चवंदो आहियां, आउं नंढड़ी गुज़ारिश कंदो आहियां, चवंदा आहिनि अदा मुतबादिल कोन्हे, मुतबादिल केॾो खपे, ठीकु आहे, मुल्क कीर अहिड़ी पार्टी पीपुल्स पार्टी साम्हूं ॿी अची वञे, मुतबादिल मां हुनजी मुराद आहे त जेकर ज़ियाल लंजार लॻी हुन सां 200 गाॾियूं हुजनि त वरी ॿियो हिकिड़ो निकिरे, महबूब जोकियो निकिरे या हैबत ॾाणी निकिरे, हुन सां 600 गाॾियूं हुजनि, उहे वञनि पिया, इहो मुतबादिल थियो, हज़ार ख़ान बेचाराणीअ साम्हूं या एजाज़ जखराणीअ साम्हूं, मुतबादिल माना जे 300 गाॾियूं हू त 300 गाॾियूं हेॾा, या होॾा 5 लख जा पेनाफ्लेक्स त हेॾा बि 5 लख जा पेनाफ्लेक्स, होॾा ओताक ते 200 देगियूं त हेॾा बि 200 देगियूं, इहो त मुतबादिल। पोइ मूं पुछियो मां अॼु बि दोस्तनि खे चइनि पिया, मूं चवनि बाबा सॼे इंडिया में हिकिड़ी बीजेपी बि कांग्रेस, उन में ओचितो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट निकिती, नंबूदरी पद ऐं कामरेड सुरपोषण जे अॻुवाणी में, ऐं कंहिं बि कोन चवनि त बाबा तव्हां अची कलकत्ते में बीठा आहियो, सॼे भारत में कोन छो कोन आहियो, मुतबादिल त उहो जेको सॼे भारत में बीहंदो, वोट ॾेई खटाए ॾियूं, केरला में बीठा खटाए ॾियूं, हींअर अरविंद केजरीवाल हिकिड़ी फैक्ट्री में 17 ग्रेड जो ऑफिसर हो, नौकरी खे लत हणी आयो, अची अन्ना हज़ारे सां बुख हड़ताल ते वेठो, अन्ना हज़ारे कम अध में छॾे हलियो वियो, हिन वञी इलेक्शन लड़ी खटाए ॾियोसि, इंडिया जे माण्हुनि कोन चयोसि त पहिरीं तूं मुतबादिल थी, इंडिया जे लेवल जो यूपी, केरला, उड़ीसा, सीपी, लखनऊ, बिहार, मुंबई, दिल्ली, हर जाइ ते लखें गाॾियूं इलेक्शन में, न उठलो दिल्ली वञी बीठो खटाए ॾियोसि, नेपाल में कम्युनिस्ट वञी बीठा हिकिड़े सूबे में खटाए ॾियोसि, पोइ वरी सॼो मुल्क खटे विया मनमोहन अधिकारी, कराची सॼी एमक्यूएम जे हवाले, कराची जो मुहाज़िर कोन थो चवे त पहिरीं वॾो मुतबादिल खणी चया लतीफ़ अली जा सॼी कराची जूं सीटूं, न कराची जे माण्हुनि सॼी एमक्यूएम में खटी, गुलशन इकबाल मां वञी असदुल्ला भुट्टो जमा इस्लामी वारो खटाए ॾियूं, इहो मुतालबो ई कोन कयूं त पहिरीं सॼी कराची खटो पोइ मुतबादिल थींदो, वञी लियारी मां बीठा त शाहनवाज़ बलोच खटी वियो, उज़ैर बलोच वारनि जो, होॾा एमक्यूएम हुई, एमक्यूएम जे साम्हूं वञी आरिफ अलवी बीठो, हुनखे क्लिफ्टन मां खटाए ॾियूं, आरिफ अलवी वटि 2000 गाॾियूं कोन हुयूं, इहो डिमांड ई कोन था कनि कराची जा मुहाजिर त पहिरीं मुतबादिल वॾो आली शान लेवल जो, जेको ठुल वारा आहे, जेको मोरे वारा ऐं जेके ॻड़ी आसीन वारा घोरण, पहिरीं वॾो मुतबादिल खणी अचो, वॾो आलमी लेवल जो, हाणे आहियूं सभु आलमी लेवल जा, तॾहिं करे मुतबादिल आलमी लेवल जो खपे असांखे, उहो मुतबादिल खणी अचो। पंजाब में तव्हांखे यादि आहे अॼु खां 20 साल अॻु में मुशर्रफ जे दौर में थलो इमरान खान खे हिकिड़ी सीट मिली, हिकिड़ी सीट ॾिनोसि, इहो कोन चयो त मुतबादिल खपे, पहिरीं सॼे पंजाब मां इमरान खटे हिकिड़ी सीट ॾिनोसि, हिकिड़ी सिंगल, ताहिर कादरी जी पार्टी खे हिकिड़ी सीट, जितां ताहिर कादरी इस्तीफ़ा ॾिनी, अकेलो का ताहिर कादरी हिकिड़ी सीट, कोन चयूं त मुतबादिल वॾो खपे, हींअर बि सॼो पंजाब होॾा आहे, गुजरात वारा चौधरी परवेज़ अलाई शुजात खे खटाईंदा आहिनि, इहे कोन चवंदा आहिनि पहिरीं वॾो मुतबादिल थी अचो, बलोचिस्तान वारा मालिक बलोच खे खटाए ॾियूं, वॾो मुतबादिल खपे, सरदार न हाई बलोच खे खटाए ॾियूं, हासिल खे सेनेटर कराए ॾियूं, वॾो मुतबादिल खपे, न केपीके वारा केॾी महिल एएनपी खे, केॾी महिल जेयूआई खे, केॾी महिल तहरीक इंसाफ़ खे, शेरपा खे खटाईंदा आहिनि,
हिकिड़ी सीट सिंध जो मुतालबो वॾो मुतबादिल खपे वॾो ओ जेकॾहिं 130 सीटूं आहिनि त अहिड़ी पार्टी खपे जेका 130 सीटूं विढ़े ऐं जे 40 MN आहिनि त 40 हक़ बाबा मुतबादिल अदा मुतबादिल कोन्हे अदा मेरे नाल ज़ोरी थी गई मुझको चाह गए मुतबादिल कोन्हे अब तू जो होते बिजा तीर बिजा दे तो 5 साल पहिरीं जो गारियूं खाई विया पीपल्स पार्टी लुटे वई हाणे ओच तो दोल वॼे दोसू बीहे तू नचंदो टिपंदो बिजा तीर बिजा जोड़ंदो वई वरी ठपे पे ठपा तीर पे ठपा तो 5 साल पे गारियूं ॾिनियूं त पीपला खाई विया नौकरियूं विकिणी करे वरसी हाणे तू जोड़ंदो वञे तोखे छिके झले के टंग मां अब ख़बर था अदा मुतबादिल कोन्हे मजबूर है तेने करे वडे रे पया अदा सुभाणे माण्हू के बा के कसे खणी वने ली माण्हू जी बा यादा सुठो संग हो कोन तेने करे मुतबादिल होई कोन धाड़े बा खणी लेगो आम कोन विसस पोया सुठो संग होई कोन माइटन में मुतबादिल होई कोन अब मुतबादिल जी केड़ी के हाल दवा होई कोन मुजहर पी छयो इलाज ठीक थिस कोन थे मुतबादिल होई कोन तेने करे मु पी जरो सिंथियो पोटेशियम साइनाइड हली वनी रब के पोतुस मुतो ये तो कोन कयो ये तो कहीं कोन था तो मुतबादिल हुजे ना हुजे जैसी भगे साईं बेर जैसी रतो रास्ते होते लगा पे पर इलेक्शन में मुतबादिल कोनी छो न थो मोरे जो को मेमण को कलोड़ो को सुमरो को रिटायर्ड प्राइमरी मास्टर को मोची को चिंची हलाइंदड़ को वाढो को रिटायर्ड सब इंजीनियर वो छो न था इलेक्शन लड़न मुतबादिल मथा आसमान में किथा ईंदो तवी पंहिंजा मुतबादिल पाण चढ़ रखो ठीक है वेठा कोई हथ मथे करे ॿुधाइनि जिन बलदियाती इलेक्शन लड़ी हुजे हल जवान वेठा आहिनि लड़ी माना ॿिए जे पारां न पाण बीठा हुजो हाँ जिंदाबाद पर ये तो सब उहे ने क़ौमी आवाम में तरीक़े जा कारकुन आम आई तो खटियो पाए क़ौमी आवाम तेरे दोस्त हमीद बागरानी वो खटियो पाए पर ॿियो को आम माण्हू आहे जो बिना मुतबादिल जे डिमांड जे खटियो हुजे विड़ियो हुजे खटियो न हुजे बीठो हुजे आहे को कोन्हे न आम माण्हू इंतजार में वेठो आहे मैं बंद की आंख तसव्वुर में खड़ा हूं ऐसे में कोई छम से जो आ जाए तो क्या हो छम थे वो डाइजेस्ट हूंदो न हिकिड़ी हसीन छोकिरी ऐश्वर्या राय हिकिड़ो हसीन को शाहरुख खान को आमिर खान अखियूं खोले हीअं जो खोलियां त हिकिड़ो छोकिरो बीठो हुजे सदा भाउ सदा मलूक अच्छे घोड़ो बच्छो हुजे संज हुजनि तीअं मुतबादिल हिकिड़ो जोड़ंदो ख़ान सुमरो ऐं आऊं सुता पिया हुजूं घर में हिदायतुल्ला सुमरो ओचितो हिकिड़ो भरिसां जी माण्हू उथे चाहे अदा ख़ान उथी खड़ा थी हिदायतुल्ला अदा वसीम सुमरिया वालिद साहब उथी मुतबादिल पुॼी वियो मोरे में अब मुतबादिल पाण ई पंहिंजा वेज थियासीं दर्द असां खां दूर भॼी वञ पंहिंजो वेज पाण थियणो आहे ऐं पोइ उन राह में जेकॾहिं क़ुर्बान थी वियो त गोरी जान जतन विड़ो पे न विड़ंदे मरी वञूं न विड़ंदे गोडन ते झुकियल मरी वञूं इन खां बहितर आहे त झुकियल गोडन खां उथी खड़े थियण जी कोशिश में मरूं केर न जा केर पुछंदो कोन भले न ॿुधां जिन खे पुछूं त कहिड़ा पटका ॿधायल आहिनि जेके 50-100 साल अॻु में जिन खे पुछूं जिन जूं ख़ैरातूं थींदियूं आहिनि उन्हनि खे घणो फ़ाइदो थियो जिन जे ख़ैरात ते 40 देगूं लहनि थियूं उन्हनि खे कहिड़ो हुनजे आङूठ खे छिकी उहो त मेरी चढ़े विया आङूठ ते 40 देगूं लहनि या 1000 देगूं लहनि पोयां उहो त वियो मरी माण्हू तंहिंजे करे जे ईअं मरी वञो त पोइ कांधी कंग थियास सोनी के तो केर पुछण वारो कोन मरी वई भला सोचो अदियूं सोचिन भाउर सोचिन सोणीअ जूं के 500,000 सोटियूं मासातूं पुफीअ जूं दियूं चाचे जूं दियूं भेणूं भाणे जूं भाइटियूं सभु हूंदियूं न उन्हनि में कंहिंजो नालो त ॿुधायो ससु जी मासात जो सौट जो पुफी धीअ जो चाचे जी धीअ जो मारवी जो पुफार अलाए केरु हुई वई दामूं चढ़ी मरी वई ससु जी सोणी बोणी सभु पोइ पर उहे पुफियूं चाचियूं धीअूं कंहिंखे यादि कोन्हनि यादि सोणी आहे जंहिंजो को वाली वारस कोन हुजे मुई पे कांधी कंग थियास मंज़र ॾिसो सोणी ॿुॾी चुकी आहे मेहार किनारे ते आहे ऐं लाश रुअंदो वञे ऐं को कांध पेला आई कोन्हे लाश दरिया में आहे लतीफ़ साईं चए थो कांधी कंग थियास वहण जनाज़ो सुण पाणी पियो वहे उहो जनाज़ो कांधी कंग थियास वहण जनाज़ो सुहिणी पघा जे बेटनि जा कुल्हा तिन ॾिनास बघ पखी बघा जे बेटनि जा कुल्हा तिन ॾिनास अखियूं मल्क ॾिठास तोए मन काठो निहार
जॾहिं मलाइक ॾिठई तॾहिं बि मन म्यार ॾिनसि, मुनकर ऐं नकीर जी पुछियसि तॾहिं बि मन ओॾामसि। मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, मरी चुको माण्हू, मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी तिन खां पुनूं पुछां, अला न ये जेके ॿुधाईंदा आहिनि बम फाड़ो सुइसाइडल बॉम्बर ही छिक त होॾां हलियो ईंदे जन्नत हूंदी, हुन जन्नत बनंदी पुछा कोन कई ससुए। मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी तिन खां पुनूं पुछाई, अदा हितां ई को वियो साथ सॼण, हितां को मुंहिंजो सॼण लंघे वियो आहे। मुनकर नकीर खां बि पुछे, इन क़िस्म जी कमिटमेंट जॾहिं सिंध जे माण्हू में पैदा थींदी, ऐं ख़ाली लिफ़ाज़ी वारी कमिटमेंट न त माण्हू घर में वेठो हुजे, वेठो लुॾंदा पिया न, ईअं लुॾी 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 पोइ वरी ख़ुदकश बमबार थींदा आहिनि, ईअं लुॾी लुॾी न। जेको पढ़ो अमल में आणो, जेको पढ़ो अमल में आणो, जेको नारो सिखो मैदान में अचो, जेको झंडो घर में सुबो उहो जेकॾहिं रस्ते ते नथो लहराए, उहो जेकॾहिं हवा सां जंग नथो करे, झंडो सुबो घर में रखियो आहे त कॾहिं कम जो कदम बढ़ाओ या ज़तीर, झंडो माना मैदान में, नारो माना रस्ते ते, जदोजहद माना रोडनि रस्तनि चौकनि चौराहनि ते, घर में वेठे न, कुंड में वेही न। तंहिंजे करे आऊं मोरे वासियो तव्हांखे इहो सॾु ॾियणु आहे, असीं ज़ुल्फ़कार आबाद जे ख़िलाफ़, सिंध में इंतहा पसंदी जे ख़िलाफ़, दहशतगर्दी जे ख़िलाफ़, मिलिटेंट एक्सट्रीमिज्म के खिलाफ, बैड गवर्नेंस के खिलाफ, नेपोटिज्म के इकरबा परवरी के खिलाफ, नौकरन के विक्रे के खिलाफ, ज़ुल्फ़कार आबाद ऐं ॿियनि स्कीमुनि ज़रिए सिंध जूं लखे एकड़ ज़मीनूं खपाइण जे ख़िलाफ़, हाईवे इरिगेशन ऐं फॉरेस्ट जे ज़मीनुनि खे लुटण ऐं सिंध जी ज़राअत खे तबाह करण जे ख़िलाफ़ मैदान ते आहियूं। अॼु तव्हां वटि आया आहियूं, वरी करे न करे तव्हां वटि ईंदासीं। तव्हां खां पुछां थो त छा मुंहिंजो ऐं क़ौमी अवामी तहरीक जो साथ ॾींदव? वाइदो था कयो, वाइदो आहे, पको वाइदो। जंहिंजो हथ हेठि आहे माना हुनजे ईमान में लोॾो आहे, उहो भले ईअं हुजे, ईमान हुई महिमान आहे। ऐं हिकिड़ो दोस्त असांजो मीर साहिबु चवंदो आहे, जिना गैरत कती हुन ते घर ई फिट गए, घणी गैरत करण वारनि जूं त हुन ते घर ई फिट गए। तंहिंजे करे घणी गैरत खां ख़ौफ़ था हुजनि, हथ भले हेठि हुजे। वरी ॿुधायो त मत करे साथ ॾींदो? कदम बढ़ाओ या ज़तीर, वाइदो ज़िंदाबाद। त पोइ मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त क़ौमी अवामी तहरीक घिटिन में तोड़ कंदी, ऐं रुगो घिटिन में न, असीं इक़्तिदार में बि ईंदासीं। असीं रुगो घिटिन में नारा हणण लाइ न आहियूं, असीं इक़्तिदार में ईंदासीं। जे कुदरत मां मौक़ो ॾिनो, जे सिंध मां मौक़ो ॾिनो, जे सिंध जे अवाम मौक़ो ॾिनो, जे पाकिस्तान जे अदालती निज़ाम ऐं पाकिस्तान जी डेमोक्रेसी ऐं पाकिस्तान जे सिस्टम ऐं पाकिस्तान जी मीडिया ऐं असांजे अवाम जे उमंगुनि मौक़ो ॾिनो, त असीं इक़्तिदार असां लाइ शर्म जी ॻाल्हि थोरी आहे। इक़्तिदार में अचण ते शर्म हुजे हा त असांजी क़ौमी अवामी तहरीक 88 में इलेक्शन छो लड़िया? क़ौमी असेंबली 90 में क़ौमी असेंबली जी इलेक्शन छो लड़िया? 2013 में बल्दियाती चूंडूं छो लड़ूं आहे? फाज़िल राव इलेक्शन में छो लड़िया? मोहम्मद हसन रुस्तमानी इलेक्शन छो लड़िया? काज़ी गफ़ार इलेक्शन छो लड़िया? शम्सुद्दीन मेमन इलेक्शन छो लड़िया? इस्माइल सो इलेक्शन छो लड़िया? सोबो ज्ञानचंदानी छो लड़िया? यूसुफ लगारी ऐं जाम साकी छो लड़न हा? हैदरबग जतोई छो लड़े हा? ऐं पोइ इलेक्शन में अची तव्हांजे ख़्याल में हैदरबग जतोई खटे हा त ॻोठ वेठो हुजे हा? सोबे तेरे ऐं बाऊ तेरे ऐं नए तेरे इलेक्शन विड़ी असेंबली में कोन वञे हा? सोबो ज्ञानचंदानी खटी वरी लाड़काणे में वेठो हुजे हा? इलेक्शन विड़े ई न करे पिया अचनि असेंबली में। ऐं जे यूसुफ लगारी या जाम साकी या ॿिया खटना असेंबली में अचनि हा? पोइ असेंबली में अची जेकॾहिं उन्हनि खे मौक़ो मिले हा त उहे आवाम खे सर्व करण जे बजाए वरी वापसि भॼी वञनि हा। तंहिंजे करे पार्टियूं शावेज़ छो लड़ियो इलेक्शन वेनेज़ुएला में? फिडेल कास्ट्रो छो विड़ियो? निबूद्री पद छो विड़ियो वेस्ट बंगाल में? मनमोहन अधिकारी नेपाल में छो विड़ियो? छो इलेक्शनूं लड़नि था? छो माण्हू मैदान में मुक़ाबला कनि था? छो रस्तनि ते बीहनि था? छो मुजाहिदीन ख़ल्क़ ऐं फ़िदाइन ख़ल्क़ ईरान में इलेक्शन लड़ण जी तयारी पे कई? नूर मोहम्मद तरा कई छो इलेक्शन लड़ण जी तयारी पे कई? छो मैदान में हुआ?
ही हमास ऐं पीएलओ ये इलेक्शनूं छो लड़िया इज़राइल जे ख़िलाफ़ तंहिंजे करे इलेक्शनूं लड़ंदासीं मुक़ाबलो कंदासीं इलेक्शनूं खटींदासीं हू शाइर जे लफ़्ज़नि में हथे ख़ाली असीं ज़ालिम सां विढ़ंदासीं विढ़ण ॾिसजो उम्मीद आहे यकीन आहे त खटंदासीं खटण ॾिसजो असीं ईंदासीं इक़्तिदार में जे कुदरत मां आहे सॼो आम मोकिलणो ऐं पोइ असांजी ख़िदमत बि ॾिसजो ऐं आख़िर में तव्हां खां मूंखे इहा उम्मीद आहे तो तव्हीं मैदान में लहंदव तव्हीं तोड़ कंदव तव्हीं डिफेंस कंदव तव्हीं इनकार कंदव रुगो इकरार वॾी शइ नाहे इनकार वॾी शइ आहे वॾेरनि जे साम्हूं पीपुल्स पार्टी जे साम्हूं एमक्यूएम जे इत्तेहादनि जे साम्हूं गदारनि जे साम्हूं कॾहिं कॾहिं इनकार कबो आहे आऊं तोखे हथ नथो ॾियां आऊं तुंहिंजे इस्तक़बाल में बि गुलपाशी नथो कयां वॾेरे खे ॾिसी आऊं शादीअ जे काज में उथी नथो बीहां तूं गदार वॾेरो आहीं तूं पाकिस्तान जा सिंध जा ज़िले जा पैसा खाई वियो आहीं आऊं तुंहिंजी चांहि पार्टी में नथो अचां इलेक्शन जे ॾींहुं गाॾी अची ॿाहिरि बीहे आऊं तोखे वोट नथो ॾियां आऊं इनकार थो कयां आऊं दिफ़ा थो कयां आऊं तुंहिंजे साम्हूं तुंहिंजी जी हुज़ूरीअ खां पंहिंजे पाण खे आजो थो कयां जीअं हिते मोहम्मद अली जुड़े वेठो आहे उमरकोट जो दोस्त आहे मूंखे चई 2 हफ़्ता अॻु में हिकिड़े इंतहाई मोतबर बुज़ुर्ग इंतहाई क़ाबिल एहतराम बुज़ुर्ग हुनखे फोन कयो मोहम्मद अली जुड़े खे उमरकोट क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाण खे चई मुंहिंजो छा थी मोहम्मद अली जुड़े चयुसि आउं तव्हांजो पुटु ऐं शागिर्द आहियां चए पियो आउं पंहिंजे पुट खे हुकुम थो ॾियां त हेॾां हलियो अचु मोहम्मद अली जुड़े चयुसि त साईं तव्हांजो हीउ पुटु आहे तव्हां मुंहिंजा पीउ आहियो उन पीउ जे मथां वरी हिकिड़ी असां सभिनी जी माउ सिंध आहे उन सिंध जे करे तव्हांजो पुटु तव्हां खां माज़रत करे तव्हांजी नाफ़रमानी जो ऐलान थो करे ऐं क़ौमी अवामी तहरीक में कदम बढ़ाओ टीएटी कदम बढ़ाओ रियासती तंहिंजे करे जिते पीपुल्स पार्टी हूंदी एमक्यूएम हूंदी उते तव्हीं इनकार कयो नाफ़रमानी कयो ज़ुल्म जे आॾो झुकण खां बंदूक बम खुद बन तूं ती तौबत तंहिं कह गन तूं तुंहिंजा अगई फौलाद हद तिन में भरे बारूद छॾ वेरीअ ते अहिड़ो वार ते धक साण टुकड़ा चार ते जॾड़ा जियारींदा हलो दुनिया प्यारींदा हलो झंडा खणो